Assalamualaikum. Muhammad Sidi Mitwar Baba Ala. Binne Karante Betbazi. ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते ॿिन अखरनि ते चटा बेटी पार्ट नंबर 57 जो जज़्बे हमदर्दीअ जे तहत बि ॼण करे छॾियो ठॾ डंग जानदारनि सां मोहबत कंदड़नि बि ॼण डंग करे छॾियो आहे। हीउ रुपयो पैसो कुझु बि कोन्हे पर रुपयनि पैसनि खां सवाइ मिले बि कुझु कोन थो। वण जो वापारु टोरियो महिनत कमकार थियणु उजरत खां सवाइ बि थिए कोन थो। थो मिले सवाबु घणो नेकीअ जे कम करण में, सवाबु घणो भलाईअ जे कम करण में आहे। ही मुशाहिदो करे ॾिस त पंहिंजनि ई ॼणतियुनि में हूंदो त छा वणंदुसि, पंहिंजनि ई ख़फ़नि में हूंदो त छा वणंदुसि। दुसेरी चोसो सिरोली सिंधुड़ी लंगड़ो अनवर रटोल ए बि अंब न बनी छो मिठू वटे मयार कान्हे तूं शल ख़ुशि हुजे। ईद जे पुरमुसरत ख़ुशीअ जे मौक़े ते तूं अचु अची ॾिस डरनि बि पिया ॾीन बि पिया पर ॼण आसा उमेद ई कोन अथनि। ॾींहनि बि पिया त डरनि बि पिया। यादि करे गिदड़ डाख पुॼे कोन चवे थू खटा डिम लॻा पिया आहिनि मूं जहिड़ा घणा जिन खे पिया आहिनि घाटा। टारी तूं बुरियूं आफ़तूं डबर ते रहम कर रहीम रहम कर अवल आख़िर ज़ाहिर बाटन मिठो ते करीम करम कर ज़ुल जलाल वल इकराम रहम व करम तूं ॼाणी थो। ज़रे ज़रे में अजब ज़ात तुंहिंजी महिरबान आहे। ही ज़रे ज़रे में तुंहिंजो आहे राज़ अजब। ज़मीन आसमान पैदा कयाई सिज चंड तारा, सिज चंड तारा राहिमीन ज़िक्र तुंहिंजो आहे वण टिण अजब। दरिया समुंड हैवान पखी परंद नदियूं वाह ढंढूं ढोरा ज़रे ज़रे में आहे तुंहिंजो जोड़ जिनसार अजब। मिठा मेवा माखियूं मिसरियूं मिठायूं समर सभु कम नामुमकिन थियनि मिठूअ जा थिए आसूदा ख़ुशि ख़ुशहाली बरकत ख़ैर। यार ज़माने में ई करणो कुझु आहे, ज़माने में ई आख़िरत लाइ करणो कुझु आहे। दीन दुनिया जे भलाईअ जे कम नेकीअ जो कमु करणो आहे। ही ख़ुशि सलूदी ख़ुशि अख़लाक़ी करणो अदब एतिराम सादा सूदा रुगो साधा रुगी साध साधा लॻी पई आहे।